नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सुई गैस में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे इनवान सां क़ौमी काज जी भरपूर आजी आहे। सुई गैस में अवामी न्यूज़ पारां शहरनि गॾिजी क़ौमी काज जे मौक़े ते मच कचहरी करे धरती माउ खे धरती धणी जो क़ौमी काज मल्हाइण जो वचन वरजायो वियो ऐं अवामी न्यूज़ जे सरवाण हलाली पुट अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयूं था, जंहिं सिंध जी सकाफ़त खे समूरी दुनिया में उजागर कयो है। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं सीगेस भरिसां ॻोठ मेओ खान मंगरे में, जिथे मच कचहरी जो प्रोग्राम कयो वियो आहे। सुगड़नि ऐं शाइरनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। अवामी टीवी वारनि असां वॾा थोराईता आहियूं, जिन असांखे गॾायो आहे, असांखे हे ॾींहुं ॾेखारियो आहे, छह एकता जो ॾींहुं आहे। हीअ सिंध ऐं जिंद आहे। असां कॾहिं धार न थींदासीं। कई माण्हू असांखे धार करणु चाहिनि था, पर असां धार न थींदासीं। सिर ॾियूं साहु ॾियूं, पर सिंध पंहिंजी न असां धार कयूं। वॾी वॾी महिरबानी आहे तव्हां धरती टीवी वारनि जी, अवामी टीवी वारनि जी वॾी वॾी महिरबानी आहे जेके असांखे गॾायो आहे। तव्हांजा सभिनी असां थोराईता आहियूं, वॾी वॾी महिरबानी। गीत दणियनि जा गजी गायूं छो थदड़मी वसायूं बागन में तांब पचे वैसे गुलन के जो पहिरियों न पचाए गांव पार शमे ते तारा डुम कते मलक के सब सारे गीत दणी जा गजी गायूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम मिनज़ ज़ालिमीन आमीन। कंसाणे कोट में लिखे कैसो लोह आऊं बंदियाणी बंद में मुंहिंजा मारू रहा मोह हेफ़ तने के होए वतन जनी विसारियो। अल्हम्दुलिल्लाह असांखे इंतहाई घणी ख़ुशी थी आहे जो असांजा नौजवान जो मच कचहरियूं कराए असांजी सकाफ़त खे उजागर कनि था। जेको हिकिड़ो घणे टाइम खां वठी असांजी टोपी पटको अजरक जेको असांजो माना सुञाणप आहे पूरी दुनिया जे अंदरि। असांजी तहज़ीब जेकी आहे सो शाहकार तहज़ीब आहे ऐं असांजी तहज़ीब उहा तहज़ीब आहे जो असांजी तहज़ीब खे ॿियनि क़ौमुनि बि यानी कि इस्तेमालु कयो आहे। उन्हनि बि उते वञी करे इन शइ खे मानियो आहे ऐं असांजी तहज़ीब माना सभिनि खां पुराणी तहज़ीब आहे। ऐं हीअ जेकी मज़हबनि जी माउ धरती आहे त असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं अहिड़ा प्रोग्राम घणे खां घणो कयूं। तव्हांजी महिरबानी। ये जेको 6 डिसंबर जो ॾींहुं आहे गॾियल ॾींहुं महिल हिकिड़ो पूरी दुनिया में मैसेज ॾिनो आहे त असां सिंधी हिकु आहियूं ऐं सिंधी टोपी अजरक असांजो शान आहे। असीं हुनजे हेठि पाण में प्यार मोहबत सां गॾु आहियूं। महिरबानी। असांजो जेके मच कचहरियूं आहिनि इहे हिकिड़ी असांजी कंहिं दौर में हिनखे अदालत सम्झो वेंदो। माना हिकिड़ो नंढो ॻोठ जी अदालत हूंदी जंहिंमें हुन में सभु माण्हू गॾु थींदा, पोइ हुन में जेके रंजिशूं हूंदियूं उहे ख़तमु थींदियूं, फ़ैसिलो थींदो। उहे शयूं असांखे विञाइजी वियूं, पटको अजरक या इहे कचहरियूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वियूं। पर हाणे असांजे जेके चैनल आहिनि सिंधी चैनल आहिनि उन्हनि जो जस लाणो त अहिड़ा प्रोग्राम कराए हिकिड़ी यूनिटी हिकिड़ी हुनजो हिकिड़ो मैसेज ॾियारायो थो वञे त असांजी सकाफ़त अञा ख़तमु न थी आहे। उन में पटका पाता था वञनि, टोपी पातियूं थी वञनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी उते जेके मच कचहरियूं थियनि थियूं उते सभु दोस्त नंढा वॾा पोड़ा पका उते गॾु थियनि था ऐं हिकिड़ी सकाफ़त जेको आहे उहा जेरी थिए थी। ॾाढी ख़ुशी थिए थी त माना इहा हिकु सिंधियुनि जी हिकिड़ी ईद आहे ऐं सभिनि दोस्तनि खे इहो माना सभिनि दोस्तनि खे घुरिजे त पंहिंजा अहिड़ा प्रोग्राम बि कराइनि ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजी सकाफ़त खे जीरो रखनि। जीअं त सिंध मुंहिंजी जिन जे हवाले सां जेकी पूरी सिंध में बल्कि पूरी दुनिया में प्रोग्राम थियनि था पिया हिन वक़्तु, इंतहाई ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं हीअ जेका असांजी चैनल आहे अवामी न्यूज़ हुननि जा बि असां थोराईता आहियूं जिन बि मच कचहरियूं मचाए। हीअ असांजी सिंध पंहिंजी जिन जे हवाले सां हिकिड़ो नओं जज़्बो पैदा करायो आहे। ऐं सभिनी दोस्तनि जी शुक्रगुज़ार आहियां। वॾी महिरबानियूं ही पंहिंजे प्रोग्रामनि में अञा बि मां चवां थो त हिननि शयुनि खे अञा वधायो वञे अॻिते बि। ऐं हीअ जेके प्रोग्राम थींदा त असांजी जेको सिंध जो हिकिड़ो काज़ आहे उहो सॼी दुनिया ताईं पहुचंदो त असां सुञाता वेंदासीं त असां सिंधी वाक़ई मोहबती माण्हू आहियूं। सिंधी असां जेके आहियूं उहे झेड़नि फसादनि मां न ॼाणूं। सिंधी असांजा जेका सिंध आहे उहे दहशतगर्दी मां न ॼाणनि, पर उहे मोहबत करण वारा माण्हू आहिनि।
उहे सुगड़ कचरियूं मचाए सघनि था, उहे फ़नकार लोग फ़नकार सूफ़ी अज़म सां वास्तो रखनि था, फ़िरके वारियत सां उन्हनि जो कोई जज़्बो न आहे। इन जे करे आउं वरी बि निहायत शुक्रगुज़ार आहियां अवामी आवाज़ वारनि जो, अवामी न्यूज़ वारनि जो, जेके हिन असांजे प्रोग्राम में पहुता। वॾी महिरबानी। जी नाज़रीन, जीअं तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु आहे त मतिलबु जीअं जेका सकाफ़त आहे इहा केतिरनि ई सालनि खां हलंदी थी अचे, इन खे बरक़रार रखणु घुरिजे। कैमरामैन फ़हीम सेल सां गॾु आमिर हुसैन शर, अवामी न्यूज़ सीगेस। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।